अस्सलाम वालेकुम नादरीन, मेरान टीवी सां गॾु मां सैयद सबीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदो सरदार लाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तानी अफ़गान तालिबान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर इस्तांबुल में जारी। ॿिन्ही मुल्कनि विचनि में दहशतगर्दी जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ हिकु मज़बूत ऐं तस्दीक थियल निगरानी जे निज़ाम जे क़याम ते ॻाल्हियूं। पाकिस्तान तरफ़ां DGMO ऐं डिप्टी DGMO शरीक अफ़गान वफ़द जी अॻुवाणी में घरू खाते जो नाइब रहमतुल्लाह मजीद करे रहियो आहे। कतर ऐं तुर्की जी मेज़बानी हेठि ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु दुआ में थियो हो, जंहिंमें ॿिन्ही मुल्कनि जंगबंदी ते इतफ़ाक़ कयो हो। परॾेही वज़ीर ख़्वाजा आसिफ वाज़े कयो आहे त जेकॾहिं अफ़गानिस्तान सां मामला तइ न थिया त असां वटि जंग जो ऑप्शन आहे। पाक अफ़गान सरहद ते चइनि 5 ॾींहनि में को बि वाक़ियो पेश न आयो। 40 खां 50 साल अफ़गाननि जी मेज़बानी कई। हाणे अफ़गान भारतीय सहूलियतकार तौरु असां ख़िलाफ़ कार्रवायूं करे रहिया आहिनि। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ चयो त इस्तांबुल में ॿिन्ही मुल्कनि विच में ॻाल्हियूं जारी आहिनि, जंहिंजा नतीजा सुभाणे ताईं अची वेंदा। ॻाल्हियूं कामयाबु थियण बैदि मुआहिदो तरतीब ॾिनो वेंदो। जेकॾहिं मामला तइ न थिया त असां वटि जंग जो ऑप्शन मौजूदु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त बलोचिस्तान जी तरक़ी पाकिस्तान जी मजमूई ख़ुशहाली सां ॻंढियल आहे। सभई सूबा हिकु ख़ानदान आहिनि। बलोचिस्तान खे तरक़ी में बराबरि हिसो वठणु घुरिजे। बलोचिस्तान नेशनल वर्कशॉप खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त बलोचिस्तान एराज़ी जे लिहाज़ खां पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो आहे। बलोच अॻुवाणनि रज़ाकाराना तौर ते पाकिस्तान में शामिलु थियण जो फ़ैसिलो कयो। बलोचिस्तान जी सकाफ़त, तारीख़ ऐं रिवायतूं उनखे मुनफ़रद बणाइनि थियूं। अलाह ताला बलोचिस्तान खे बेशुमार कुदरती वसीलनि सां नवाज़ियो आहे। बदकिस्मती सां बलोचिस्तान जी दौलत अञा ताईं ज़मीन में दफ़न थियल आहे। गुज़िरियल ॾहाकनि में बलोचिस्तान खे नज़रअंदाज़ करणु ख़ुदि एहतसाबी जो लम्हो आहे। मीरपुर ख़ास में फ़रियाद खणी ईंदड़ औरत सां ज़्यादती जो SHO मथां केस दाख़िल। पंजाब वासण औरत आलिया जी फ़रियाद ते मेरान थाणे जे SHO मीर ख़ादिम टालपुर ते केस दाख़िल कयो पियो। SSP मीरपुर ख़ास नोटिस वठंदे SHO खे मुअतल करे छॾियो। मुतासिर औरत पंहिंजी वीडियो बयान में चयो आहे त धीअ जी बाज़ियाबी लाइ मेरान थाणे ते वई हुयसि। SHO हिकु जॻह में वठी वञी ज़्यादती जो निशानो बणायो। मुतासिर औरत पारां धीअ खे बाज़ियाब कराए SHO ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। ज़्यादती जो निशानो बणायो। मुतासिर औरत पारां धीअ खे बाज़ियाब कराए SHO ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। लाड़काने ऐं टंडे आदम में ॿिनि धारदार रोड हादसनि में नींगर समेत 2 ॼणा फौत, 3 ज़ख़्मी। लाड़काने जे दाया चौक ते ट्रैक्टर 9 वरनि जे बिलावल शेख खे चीबाटे मारे छॾियो। टंडे आदम वेझो 2 मोटरसाइकिलनि में टक्कर, 45 साला अलीगुल फौत, एडवोकेट सोराब जट समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। लम्स यूनिवर्सिटी जे हॉस्टल मां शागिर्द अब्दुल्ला सूमरो जो लाश हथ अचण वारो मामिलो। शागिर्द जे वालिद हाजी मोहम्मद सूमरो जी फ़रियाद ते जामशोरो जे B सेक्शन थाणे ते केस दाख़िल। फ़रियादी जो चवणु आहे त संदसि पुटु बिलावल मेडिकल कॉलेज में 4थे साल में MBBS जो शागिर्द हो। पुटु अब्दुल्ला कुझु माण्हुनि तरफ़ां हिसाइण जी शिकायत कई हुई। 19 अक्टूबर ते संदसि हॉस्टल मां गोलियूं लॻल लाश हथ आयो। कश्मीर वेझो पुलिस पारां अगवा थियल नींगरी खे बाज़ियाब कराए 3 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस गुज़िरियल राति अगवा कयल नींगरी अज़रा चाचड़ खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मुताबिक़ 3 जवाबदारनि सदोरो चाचड़, शाहिद ऐं नूर हसन चाचड़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सुरन जी राणी ऐं नाले वारी लोक फनकारा जीजी ज़रीना बलोच जे 20 वरसी अॼु मल्हाई पई वञे। जीजी ज़रीना बलोच जा ॻायल गीत अॼु बि झरझंग मशहूर। अवामी तहरीक ऐं क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां वरसी जे मौक़े ते जीजी ज़रीना बलोच जी आख़िरी आरामगाह ते धारदार गुलनि जी चादर चाढ़े खेसि भेटा पेश कई वई।